पीराणीअ जो ज़िक्र निकितो, हिकिड़ी क्लासिक कहाणी आहे जंहिंजे लाइ शेख अयाज़ इहो रिमार्क ॾिनो हो त मां सम्झंदो आहियां त शाइरी रक़्स कंदी आहे ऐं नसुर पंधु कंदो आहे, पर जॾहिं मूं जमाल जी कहाणी पीराणी पढ़ी त मूंखे महसूसु थियो त नसुर बि रक़्स कंदो आहे। त इन कहाणीअ में जेको दर्द आहे उन हवाले सां ई जेका समाजी सूरत हाल आहे, तव्हां उन जे रोशनीअ में जमाल साहिब जूं कहाणियूं कीअं था ॾिसो? असांजो अॼु बि जेके हालतूं आहिनि या उन वक़्तु जेके हालतूं हुयूं उन्हनि ते हुननि जो कलम जेको आहे हिकिड़े मज़ामती अंदाज़ सां अचे थो ऐं उहो दर्द जेको पाण महसूसु था कनि उहो ॼण त असांजे अंदर में बोते था छॾनि। ॾिसो, जॾहिं कलमकार लिखे थो त एक्चुअली सची ॻाल्हि इहा आहे त हू पंहिंजे अंदर जो जेको तकलीफ़ आहे उनखे वंढणु थो चाहे पियो, ऐं इहा ई ॻाल्हि तव्हांखे हिकिड़े शाइरनि में बि लभंदी, इहा ई ॻाल्हि तव्हांखे ॿियनि कहाणीकारनि में बि लभंदी। ऐं जमाल अबड़े साहिब जो जेसि ताईं ज़िक्र आहे त जेतिरो मां हुनखे पढ़ियो, हाणे तव्हांजो इहो चवणु त हुन सॼी ज़िंदगीअ में 17 कहाणियूं लिखियूं, इन खां वधीक बि लिखी पियो सघे, पर उहे 17 कहाणियूं एतिरियूं मज़बूत ऐं एतिरियूं सचियूं आहिनि जो उन्हनि जो हिकु हिकु मंज़र निगारी हुजे या कैरेक्टराइज़ेशन हुजे, किरदार निगारी हुजे, उहा तव्हांजे अंदर में घिड़ी थी वञे। जीअं त ॿारनि जो ज़िक्र थियो त उनजी मुशाहिदो केतिरो मज़बूत हूंदो जमाल अबड़े साहिब जो हुननि ॿारनि खे पंहिंजो कैरेक्टर बणायो ऐं उनजे वसीले हुन पंहिंजे समाज जा उहे पासा ॾेखारिया जेके कबीह आहिनि, तमामु ख़राबु आहिनि, जिन खे माण्हू चवे त हीउ छा आहे। उन ज़माने में हिन ज़माने में तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु थो नज़र अचे? साॻियाई ईअं खणी चइजे त शैतान सिफ़त माण्हू अॼु बि मौजूदु आहिनि, साॻियूं ई बदमाशियूं अॼु बि थियनि थियूं, उन खां वधीक थियूं थियनि, बल्कि हिन ज़माने में टेक्नोलॉजी उनखे वधाए छॾियो आहे, पर इंसान जी फितरत नथी मटिजे। इंसान या त शैतान आहे या सुठो इंसान आहे, फ़रिश्तो त इंसान कोन थो थी सघे, इंसान थो थिए, पर कंहिं ते हुनजी चङाई जेका आहे उहा हावी थी थिए फितरतनि, कंहिं ते वरी हुनजी जेका शैतान सिफ़ती आहे उहा थी अचे। हीअ जेका तव्हां पीराणीअ जी ॻाल्हि कई, मां मुंहिंजो हिकु किताबु आहे जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾींदव त मां हिकिड़े पैराग्राफ में मां जमाल साहिब जे इन कैरेक्टर खे मां थोरो कहिड़े नमूने सां ॾिठो हुयो उहो मां ॿुधाइणु चाहींदसि। त मां उनखे, मुंहिंजे लाइ उहा तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई त हुन पीराणीअ खे कीअं कहिड़े नमूने चयो आहे। जमाल अबड़े जा किरदार के ओपरा या माफ़ूक़िल फितरत की न हुआ, उहे असांजे समाज जो हिसो हुआ ऐं आहिनि। अॼु बि इहे केतिरनि ई हंधनि ते नज़र अचनि था, पर इहा जमाल अबड़े जे कलम जी ताक़त हुई जो खाउन अहिड़ो कमु वताईं जो उहे अमर थी विया। पीराणीअ जहिड़ियूं मासूम नींगरियूं अॼु बि माशी बदहाल ऐं बदचाल पीअरनि जे लोभ ऐं लालच जे नज़र थी रहियूं आहिनि, जिन जे अखियुनि में हसरत ई हसरत आहे, न ई संदन के ख़्वाब आहिनि न अंगल आरा, बसि जानवरनि वारी ज़िंदगी गुज़ारे रहियूं आहिनि। लालूअ जहिड़ा बेहिस इंसान संदन अरमाननि जे क़त्ल लाइ काती खयूं बीठा आहिनि। हाणे इहो मुशाहिदो हुयो ऐं उहो मुशाहिदो किथां थो अचे पियो? पाण जज हुया, हाणे उन्हनि जे साम्हूं, जज जे साम्हूं केतिरा अहिड़ा केस ईंदा हूंदा जंहिंमें कोई कातिल हूंदो, को ठॻू हूंदो, को चोर हूंदो, को धाड़ेल हूंदो। धाड़ेल छो थो थिए? कातिल क़त्ल छो कयो? ठॻ जेको ठॻू हुयो उन ठॻी छो कई? उनखे ॾिसणु ऐं उनजी एनालिसिस करणु, उनजो जाइज़ो वठणु ऐं तजियो करणु, उहो जमाल अबड़ो ही आहे। बिल्कुलु। जंहिंमें उन्हनि कैरेक्टर्स खे ज़िंदा करे छॾियो, उन्हनि मूं मिसाल वरितई, न सिर्फ़ु मिसाल वठी कैरेक्टर खे, किरदारनि खे ज़िंदा कयईं, पर असांजे समाज जी मजमूई शक्ल ॾेखारियईं। बिल्कुलु मैडम, तव्हां सही पिया चओ त जमाल साहिब जूं जेके बि कहाणियूं आहिनि समाज मां खयल किरदार, ऐं जीअं शेर साहिब चयो त जेके मज़लूम किरदार आहिनि जिन खे ज़बान ॾियण जी ज़रूरत हुई, उन्हनि जो आवाज़ु जमाल साहिब पंहिंजे कहाणियुनि में पेश कयो।